अस्सलाम वालेकुम नाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जा अचण वारा एपिसोड सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। सोडर शैतानी कंदो आहे पंहिंजे सोडर मुराद सां ऐं उनखे चवंदो आहे त राजन वारनि खे असां कुझु न चऊं। हल मां मञा थो त मंसूर खान ठाह कराईंदो, अगरि हू असांजी घिटी में अचनि त पोइ बि कुझु न चऊं। दोस्तो तव्हां हिते सोचो त इहो थोरो सोडल बि शैतानी कंदो आहे। हाणे हेतिरे क़िस्तनि में हू जी घिटी में न आया आहिनि, मुराद जी घिटी में, हाणे अची छा कंदा राजन वारा। पोइ बि मुराद चवंदो आहे अगरि असांजे घर में बि अची वञनि कुझु न आहे करिणो, तूं चुप करे वेह, मंसूर खान सां ठाह कराईंदो। हिते जेको आहे सोडल खे गुस्सो लॻंदो आहे, मंसूर खान जी एतिरी ॻाल्हि छो मञींदो आहे मुराद। और न राजन वारनि खे सिधी ॻाल्हि कंदो मंसूर खान त मां तव्हांजो ठाह करणु चाहियां थो मुराद वारनि सां। उहे चवंदा ठीकु आहे, ठाह त असां कंदासीं, पहिरियों शाहनवाज़ खान खे मुंहुं ॾेई वठूं। हिते असांजो को साथ ॾेई सघे थो त असांजो साथ ॾे। ऐं ही नओं जेको माण्हू हुआ इहे असां न आहिनि मारिया, इहे कंहिं ॿिए मारिया आहिनि। मंसूर खान चवंदो इहे शाहनवाज़ खान जी पंहिंजी शैतानी हूंदी। पोइ किस तरह मां तव्हांखे ॿुधायो त पुलिस बि हाणे इन जो चवणु न मञंदी, शाहनवाज़ खान जो एफआईआर न कटींदी। तव्हां ॾिठो प्रोमो में बि तव्हां ॾिठो त पुलिस मोटाए छॾियो। अचण वारे एपिसोड में शाहनवाज़ खान खे पुलिस मोटाए छॾींदी, चवंदी असां एफआईआर नथा कटे सघूं, असांजे मथां प्रेशर आहे, असांखे ख़बर न आहे त इहे माण्हू कंहिं मारिया आहिनि, ईअं हरभरो कंहिंजे मथां एफआईआर असां न कटींदासीं। हाणे कमज़ोर बणिजी वेंदो शाहनवाज़ खान, पुलिस बि किनारो करे वेंदी। पोइ इहे इन खे ढींगो ढेरी करण में देरि ई न कंदा। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा असांजे यूट्यूब चैनल खे।